जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं शान जी उनवान सां ऐं औलिया किराम जी अज़मत जी उनवान सां मुनाक़द कयो वियो आहे, जंहिंमें तव्हां ऐं असां सभु अची करे हिते गॾु थिया आहियूं। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह जल जलालहू अॼोकी असांजी हिन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह जे अंदरि क़बूल फरमाए। सभु चओ आमीन। मोहतरम दोस्तो, मूंखां पहिरीं तव्हांखे मौलवी साहिबनि तमामु सुठे नमूने सां वाइज़ करे ॿुधायो पियो। मौलाना नजीबुल्लाह, मौलाना ख़ान मोहम्मद पठान तौहीद जे हवाले सां, सीरत जे उनवान सां ये सभु ॻाल्हियूं तव्हांखे तफ़सील सां ॿुधायूं। तव्हांजे लाइ हिकिड़ो मेन मुक़ररु जंहिंजे लाइ तव्हां सभु अची करे हिते गॾु थिया आहियो, मौलाना असदुल्ला खोड़ो तमामु परे खां उहो बि तशरीफ़ खणी करे हिते अची चुको आहे। अन क़रीब उनजो ख़िताब थींदो। आउं तव्हांजे साम्हूं सिर्फ़ु हिकिड़ी हाज़िरी जी नीयत सां आयो आहियां ऐं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में सीरत जी उनवान सां चंद ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पेश करणु आयो आहियां। अल्लाह पाक खां दुआ आहे त मूंखे इन्हनि ॻाल्हियुनि जी सही माना में सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां पोइ मूंखे ऐं तव्हांखे पूरे दुनिया जे इंसाननि खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मोहतरम दोस्तो, दुनिया जे अंदरि चार उनसर आहिनि, चार मादा आहिनि तख़लीक़ी, जंहिंमां इंसान खे जेको अल्लाह सां पैदा कयो उहो सभिनी खां घटि माइदे मां पैदा कयो। हाणे तव्हां चवंदा त उहे चार उनसर कहिड़ा आहिनि? हिकिड़ो पाणी, ॿियो बाहि, टियों हवा, चौथों मिट्टी। इन्हनि चइनी मां घटि में घटि जेको मादो आहे सो मिट्टी आहे। बाहि जे अंदरि रोशनी आहे, चुर फुर आहे, हवा जे अंदरि हरकत आहे, हिस्सा आहे, पानी जे अंदरि हिस्सा आहे, हरकत आहे, लुॾे थो, पर मिट्टी उते जी उते पई। उन जे अंदरि का बि हरकत कंहिं क़िस्म जो कोन्हे, सभु को अचे हिन खे लताड़ियो वञे थो। इंसान खे अल्लाह जल जलालहू पैदा कयो आहे त हिन मिट्टीअ मां पैदा कयो। मादो उनजो इहो ई आहे जेको अल्लाह जल जलालहू आदम खे पैदा कयो, ख़लक़हू मिन तुराब। पर ज़ाहिर आहे त जॾहिं उनजो मादो तख़लीक़ सभिनी खां घटि रखियो वियो त इंसान ज़ात खे इहो अहसासु त थींदो त आउं सभिनी खां घटि शइ मां पैदा कयो वियो आहियां। इन जे करे रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि सूरत अचे थी, उन जे अंदरि चइनि शयुनि जो कसम खणी करे फरमायो त ए इंसान, मूं तोखे जेको पैदा कयो आहे इहो सभिनी खां सुहिणे अंदाज़ में पैदा कयो। घणनि शयुनि जो कसम खयो अल्लाह साईं? चइनि शयुनि, वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। कसम आहे इंजीर जे वण जो, कसम आहे ज़ैतून जे वण जो, कसम आहे तूर सीना जबल जो, कसम आहे मक्कतुल मुकर्रमा जो। इहो अल्लाह साईं कसम पियो खणे। मूंखे ॿुधाए अल्लाह खे कसम करण जी ज़रूरत कहिड़ी हुई? ॾिठई त ही इंसान मथां यकीन न करे, ही नाशुक्रो थी वेंदो आहे। इन जे करे ॻाल्हि खे मुअक्कद करण जे लाइ पंहिंजे रब चइनि शयुनि जो कसम खयो। इंजीर जे वण जो कसम, इहो कसम सिर्फ़ु अल्लाह खणी सघे थो, पाण कोन था खणी सघूं। पाखे जे करे कसम खणणो आहे त उहो सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जो खणंदासीं। कसम आहे ज़ैतून जे वण जो, तूर सीना जबल जो जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो, कसम आहे मक्कतुल मुकर्रमा जो जंहिंमें पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत कई। लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम, त ए बाना मूं तोखे सुहिणे बीहक जे अंदरि पैदा कयो आहे। दुनिया जूं जेके बि मख़लूक आहिनि इन्हनि सभिनी मां वधीक अफ़ज़ल ऐं अशरफ मूं तोखे पैदा कयो। हाणे इंसान ज़ात जो मान मथां थियो। इंसान ज़ात खे अल्लाह जल जलालहू इन शइ जे करे इज़त ॾिनी, पर इंसाननि जे अंदरि वधीक इज़त वारो उहो आहे जंहिंजे अंदरि ॿ शयूं हुजनि, हिकिड़ी इल्म वारी, ॿी अमल वारी। इल्म हुजे, अमल भी हुजे। इल्म केड़ो हुजे? ज़ाहिर आहे त को भी माण्हू अमल कंदो आहे तॾहिं कंदो आहे जॾहिं उन जे अंदरि इल्म वारी शइ हुजे। जेकॾहिं इल्म न हूंदो त अमल कीअं करे सघंदो?
ऐं इल्म जेको हूंदो आहे इहो अमल जो मोहताज कंहिं क़िस्म जो कोन्हे अमल जेको आहे इहो इल्म जो मोहताज आहे इन तवजो करियो इल्म इहो कंहिंजो मोहताज कोन्हे हाणे सवाल इहो आहे त इल्म मां मुराद कहिड़ो इल्म आहे जंहिंजे करे इंसान खे अल्लाह से इज्जत ॾे जंहिंजे करे उनजो मक़ाम बुलंद थिए तव्हांखे ख़बर आहे त रब्बुल आलमीन इंसान जी ज़ात जे लाइ हिदायत जे लाइ हर क़िस्म जा अंबिया मोकिलिया हज़रत आदम खां वठी करे पहिरें पंहिंजे प्यारे नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं 1,24,000 नबियनि जो सिलसिलो जारी फरमायो इन्हनि सभिनी खे रब्बुल आलमीन इल्म ॾिनो इंसान जॾहिं पैदा थिए थो उन वक़्त में उन जे अंदरि शऊर थी वेंदो आहे उनखे पतो आहे त जेसि ताईं आऊं रड़ न कंदुसि न रुअंदुसि तेसि ताईं मूंखे मां पंहिंजी छाती कोन ॾींदी जानवर जे बच्चे के पतो आहे त जेसि ताईं आऊं रुअंदुसि कोन तेसि ताईं मूंखे चोंब न खोलींदुसि तेसि ताईं मूंखे दाणो कंहिं क़िस्म जो कोन मिलंदो उन खां पोइ रब्बुल आलमीन उनखे हवास बि ॾिनो अक़ल बि ॾिनो उन खां पोइ उनखे जेको आहे सो विजदान जो इल्म ॾिनो कशफ जो इल्म ॾिनो पर इंसान हर भेरे पुकारे पियो त या अल्लाह मूंखे अञा इल्म ॾे आऊं जंहिं इल्म जे गुर करियां थो उन इल्म मूंखे अहिड़ो ॾे जंहिंजे करे आऊं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघां पोइ अल्लाह सी फरमाए इंसान मूं तोखे हर शइ ॾेई छॾी पर हाणे आऊं जेको तोखे इल्म ॾियां थो उहो इल्म अहिड़ो आहे ला तब्दील लिकलिमातिल्लाह उहो इल्म अहिड़ो आहे ज़ालिकल किताबु ला रैब फीहि उहो इल्म अहिड़ो आहे ला यातीहिल बातिलु मिन बैन यदैहि मिन खल्फिहि व तंज़ीलु मिन हकीमिन हमीद उहो आऊं तोखे इल्म पंहिंजे नबियनि जे ज़रिए ॾियां थो उहो इल्म आऊं पंहिंजे अंबिया अलैहिस्सलाम जे पाकीज़ा क़ुलूब ते नाज़िल कंदुसि पोइ सीना अगरचे नबियनि जा हूंदा पर किताब मुंहिंजो हूंदो ज़बान बराबरि नबियनि जी हूंदी पर ॻाल्हि मुंहिंजी हूंदी मेहनत बराबरि नबियनि जी हूंदी पर कमु मुंहिंजो हूंदो खिलाफ़त बराबरि नबियनि जी हूंदी पर हिदायत मुंहिंजी हूंदी इताअत बराबरि नबियनि जी हूंदी पर इबादत मुंहिंजी हूंदी दुआ उहे नबी घुरंदा उन्हनि जी दुआ क़बूल आऊं कंदुसि जोलियूं उहे खोले करे पीअंदा उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां भरे आऊं छॾींदुसि अल्लाह जल जलालहू वो इल्म इंसान जात के बराए रास्त नथो ॾेई सघे छो त इंसान उन इल्म जो मुतहमिल कंहिं क़िस्म जो कोन्हे इन्ना अरज़नल अमानत अलस समावाति वल अर्ज़ वल जिबाल फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला असां उहो इल्म आसमान खे बि ॾिनोसीं पर बर्दाश्त करे कोन सघियो ज़मीन खे बि ॾिनोसीं पर बर्दाश्त करे कोन सघियो जबलन खे बि ॾिनोसीं पर टुकड़ा टुकड़ा थी ते विया इन जे करे असां उहो इल्म सभिनी खां दुनिया जे अंदरि सभिनी खां अफ़ज़लुल बशर जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनोसीं उन इल्म जो नालो आहे क़ुरान करीम इहो उहो इल्म आहे जंहिंमें ज़रे बराबरि शक ऐं शुबो कंहिं क़िस्म जो कोन्हे इहो उहो इल्म आहे जंहिंमें तब्दील कंहिं क़िस्म जी नथी थी सघे तव्हां ॾिसंदा त सिज आहे उन में तब्दील थी सघे थी चंड आहे उन में तब्दील थी सघे थी जबल पंहिंजी जॻह खां हटी सघनि था दुनिया जी हर शइ बदिलजी सघे थी पर क़ुरान करीम जे अंदरि ज़रो बराबरि तब्दील नथी अची सघे उहो इल्म अल्लाह जल जलालहू पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनो जेको 23 सालनि जे अंदरि नबूअत जे 23 सालनि जे अंदरि नाज़िल थियो उहो इल्म अल्लाह जल जलालहू असां इंसाननि जे लाइ इहो असांजे लाइ रहनुमाई जो किताब आहे वनो नज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा हाणे उन इल्म खे जेकर तव्हां पढ़ंदा त अल्लाह जी रहमत बि मथां नाज़िल थींदी जेकर तव्हां बीमार आहियो रूहानी बीमारियुनि में मुब्तला आहियो हसद आहे कीनू आहे बुग़्ज़ आहे शिरक आहे कूड़ आहे क़ुरान करीम पढ़ण जे करे तव्हां जो इहो सभु बीमारियूं ख़तम थी वेंदियूं
मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा। पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जल जलालहू जेको मोकिलियो सो इंसान ज़ात जी रहनुमाई जे लाइ मोकिलियो। छो त हिन खां अॻु में इंसान ज़ात जी पोज़ीशन इहा हुई जॾहिं साईं जिन अञा पैदा कोन थिया हुआ तॾहिं पोज़ीशन इहा हुई त हर माण्हू हिकिड़े क़िस्म जी ख़ुदकुशी ते मजबूर हो। बनी नओ इंसान सिर्फ़ हिकिड़ो इंसान न सभु इंसान इन ॻाल्हि जे पोयां हुआ त उन्हनि में एहसास कंहिं क़िस्म जो कोन रहियो। दुनिया जी जेका बि बुछड़ाई चइजे उहा सभु उन्हनि जे अंदरि मौजूदु हुई। क़ुरान करीम उन जो नक्शो छिकियो वकुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा। पैगंबर जी विलादत उन वक़्त में थई जॾहिं सभिनी माण्हुनि खे इंतज़ार अची करे बनियो थे त दुनिया जे अंदरि का अहिड़ी हस्ती पैदा थिए जेका असांजे दुखनि में कमु अचे, जेका असांजे गमनि में कमु अचे। ऐं उन वक़्त में इंसान जी पोज़ीशन इहा हुई। क़ुरान करीम फरमायो त सभु जहन्नम जे बाहि जे अंदरि बाहि जे खॾ जे अंदरि पिया हुआ। उन वक़्त में अल्लाह जल जलालहू पंहिंजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत कराए तव्हांखे उन बाहि मां आज़ाद कराए। मुअर्रिखीन अगरचे उन जो नक्शो छिकियो आहे पर जेके बि उन दौर जूं बुछड़ायूं हुयूं उहे सभु बयान कोन कयूं। उन जो नक्शो जेकॾहिं सही माना में छिकियो त क़ुरान करीम छिकियो। इंतज़ार हो सभिनी के, इंसाननि के इंतज़ार हो, जिन्ननि के इंतज़ार हो, मलाइकनि के इंतज़ार हो, उन्हनि यतीमनि ॿारनि के इंतज़ार हो जिन जे मथे ते हथ रखण वारो केरु कंहिं क़िस्म जो कोन हो। उन्हनि बेवान ज़ालनि के इंतज़ार हो जेके इंसानी हुकूक खां महरूम हुयूं। उहो दौर हो जंहिंमें इंतज़ार उन्हनि न्याणियुनि के हो जेके पंहिंजा माउ ऐं पीउ उनखे जीअरो दफ़न करे छॾींदा। उन्हनि मज़लूमनि के हो जेके वॾेरनि जे ज़ुल्म जी चकी जो शिकार थी विया हुआ। उन जो इंतज़ार उन आसमान के हो जंहिंजी निगाहूं हिन ॻाल्हि जे लाइ सिकियूं पे त ज़मीन ते केरु हुजे जेको अल्लाह खे सजदो करे। उन जो इंतज़ार उन्हनि मलाइकनि के हो जेके इंसान जे नामे आमाल जे अंदरि गुनाह लिखी लिखी करे थकी पिया हुआ। उन जो इंतज़ार उन्हनि दरियानि के हो, उन्हनि समुंडनि के हो जंहिंजे अंदरि फसाद फैलिजी चुकियो हो। हर शइ के इंतज़ार हो त दुनिया में अहिड़ी हस्ती पैदा थिए। चुनाचे अल्लाह जल जलालहू उहो ॾींहुं आंदो जंहिंमें जनाबे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी 23 अप्रैल सन 570 ईस्वी यानी ईस्वी जे लिहाज़ सां 6वीं सदी जे अंदरि बमुताबिक़ 12 रबीउल अव्वल सूमर जो ॾींहुं जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासार। दुनिया के अंदर उहा हस्ती अची वई जंहिंजो सभिनी खे इंतज़ार हो कि तव्हांखे नेत खां ॿुधाईंदा आहिनि पोइ उन में ज़िक्र कंदा आहिनि त साईं जिन जी विलादत बासादत थई। उहा अंग्रेज़ी महीने जे लिहाज़ सां अप्रैल जो महीनो हो, तारीख़ 23 हुई ऐं ईस्वी जे लिहाज़ सां 570 ईस्वी। ईस्वी कंहिंखे चवंदा आहिनि हज़रत ईसा खां वठी करे जेको साल शुरू थियो उनखे ईस्वी अची करे चवंदा आहिनि। इस्लामी जेको पंहिंजो साल आहे उन मुताबिक़ उहो रबीउल अव्वल जो महीनो थिए थो, ॾींहुं सूमर जो थिए थो। पोइ अक्सर मशहूर कौल इहो आहे त उहो तारीख़ 12 रबीउल अव्वल जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थई। पोइ इहा जुदा ॻाल्हि आहे त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत सां मुस्नद अहमद जे अंदरि हदीस आहे। साईं जिन फरमायो त जॾहिं आऊं मां जे पेट जे अंदरि होसि तॾहिं मुंहिंजे मां जे पेट में ख़्वाब जे अंदरि ॾिठई त उन मां हिकिड़ो नूर पैदा थियो आहे जंहिं नूर सां शाम जा जेके बि महल आहिनि सभु रोशन ऐं ज़ाहिर अची करे। यो इशारो हो इन ॻाल्हि लाइ त इन बतन मां जेका हस्ती पैदा थींदी उनखे अल्लाह जल जलालहू पूरी दुनिया जे लाइ हिदायत जो सबब बनाई। हाणे जेके बि असांखे रोशनियूं या नूर मिलिया आहिनि इहे सभु उतां अची करे फुटाए। ईमान असांखे मिलियो उनजो सबबु उहो नूर आहे। क़ुरान मिलियो उनजो उहो सबबु नूर आहे। बैतुल्लाह मिलियो उनजो सबबु नूर आहे। आसमान ऐं ज़मीन मिलिया इनजो सबबु नूर आहे। जेके बि रब्बुल आलमीन नेमतूं असांखे अची करे ॾिनियूं आहिनि इहे सभु उतां अची करे मिलनि थियूं। जेकर जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस न हुजे हा त ही दुनिया में कंहिं क़िस्म जो पैदा कोन।
जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं शान उनके बयान करे कंहिं क़िस्म जो नथो करे सके। ला युमकिनु सनाउ कमा कान हक़हु बाद खुदा बुज़ुर्ग तू ये किस्सा मुख़्तसर ई दुनिया आहे इन में मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। सभु जो इहो हिकिड़ो ॻाल्हि हूंदी आहे ज़बान ते त मियां हे वहाबी आहिनि, हे देवबंदी आहिनि, हे मोहम्मद के कोन मञीनि, हे रसूल जा गुस्ताख़ आहिनि। उहो इंसान कंहिं क़िस्म जो कोन्हे, उहो माण्हू पंहिंजे पे जो पुटु कोन्हे जेको रसूल जी गुस्ताखी करे। गुस्ताखे रसूल इहो जेको आहे सो देवबंदियुनि जो कमु न आहे। इहो कमु कंहिं बि मुस्लमान जो नथो थी सघे। अल्लाह जल जलालहू उन जी तइयीन ख़ुदि करे छॾी त फला तोते कुल हलाफिन महीन हम्माज़िन मशाइन बिनमीन मन्नाइल लिल खैर मुतदिन असीम उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम। जेको रसूल जो गुस्ताख आहे उहो पंहिंजे पे जो पुटु न आहे, उहो हराम जो बच्चो। ये तो मनसूब इन ॻाल्हि लाइ कंदा आहिनि। माण्हुनि खे कूड़ियूं ॻाल्हियूं अची करे ॿुधाईंदा आहिनि त मियां हे फलाना आहिनि, हे फलाना आहिनि। इहे ॻाल्हियूं हाणे दुनिया सभु सम्झी चुकी आहे। इन ॻाल्हि में जेका रसूल सां मोहबत उलमाए देवबंद खे आहे, ऐं दावा सां चवां थो त पाकिस्तान जे अंदरि जेके बि तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे एतिरी मोहबत कोन्हे जेका उलमा उलमाए देवबंद उहो किरदार अदा कयो आहे। तौहीद जो रस्तो उन्हनि ॾेखारियो आहे। उहो जेको आहे सो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रिसालत के बारे में सही माना में जेकॾहिं रोशनी विधी त उन्हनि उलमान अची करे विधी। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत इहो असांजो ईमान आहे। अल्लाह से खुदि फरमाए थो त इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। साईं जिन खुदि फरमायो त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। तव्हां मां को बि हिकिड़ो माण्हू मोमिन तेसि ताईं नथो थी सघे जेसि ताईं उनखे पंहिंजे पे खां पंहिंजे औलादनि खां दुनिया जे सभिनी इंसाननि खां मोहब्बत मूंसां वधीक। साईं जिन सां जेसि ताईं असांजी मोहब्बत न आहे तेसि ताईं असांजो ईमान कामिल कंहिं क़िस्म जो कोन्हे। कामिल त थियो पर ईमान ई कोन्हे। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत खे मञण इहो ईमान इस्लाम जो ॿियो उसूल आहे। सभ खां पहिरीं उसूल तौहीद, ॿियो उसूल थियो रिसालत, ऐं टियों उसूल थियो अक़ीदो आख़िरत। जेको असांजो अक़ीदो आहे त हिन दुनिया में जेके असीं वेठा आहियूं इहे हमेशह कोन रहंदासीं। असां ते मौत ईंदो, हिकिड़े ॾींहुं वरी असीं अल्लाह जी बारगाह जे अॻियां हिसाब किताब ॾींदासीं। तो मुझे अजीज दोस्तों ऐं मुसलमान भाइरो अॼुकल्ह दौर अहिड़ो थी चुको आहे जेको असां जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कल्ह जेको मीलाद हिननि मल्हायो, अव्हांखे ख़बर आहे त उन में कहिड़ियूं ॻाल्हियूं अची करे ज़ाहिर उन्हनि शयुनि जो इर्तिकाब अची करे कयो जिन जी न को क़ुरान इजाज़त ॾे थो न को हदीस इजाज़त ॾे। आखिर असांखे जेकॾहिं कमु करणो आहे साईं जिन जी मोहब्बत में, साईं जिन जी ख़ुशीअ में, त कम से कम असांखे उन ख़ुशीअ जे बारे में कान का सनद त मिले, या क़ुरान मां मिले, या हदीस मां मिले, या फ़िक़ह जे किताबनि मां मिले। किथां बि असांखे कोन मिले। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हर शइ जे बारे में माण्हुनि खे इत्तला कयो आहे। वुज़ूअ जे बारे में ॿुधायूं, निमाज़ जे बारे में वज़ाहत कयूं, रोज़े जे बारे में असांखे ॿुधायूं, गुरड़ी जे बारे में ॿुधायूं, हत्ता के पेशाब जे बारे में ऐं जेको आहे सो इस्तिंजा जे बारे में ॿुधायूं। त छा उहो रसूल असांखे इहो हुकुम नथो ॾेई सघे त जंहिं ॾींहुं आऊं ॼायो या उन ॾींहुं तव्हां ख़ुशियूं मल्हायो, उन ॾींहुं तव्हां जुलूस कढो, उन ॾींहुं तव्हां झंडियूं लॻायो, उन ॾींहुं तव्हां रैलियूं कढो, उन ॾींहुं तव्हां माण्हुनि जा रस्ता बंदि करियो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे इन ॻाल्हि जो कंहिं क़िस्म जो हुकुम कोन ॾिनो। अहद रिसालत के अंदरि 23 साल नबूवत जो दौर आहे, पर इहो जुलूस कंहिं क़िस्म जो कोन कढियो वियो। अहद खिलाफत खुलफाए राशिदीन जो 30 सालनि जो दौर आहे, पर इहो जुलूस कंहिं क़िस्म जो कोन कढियो वियो। अबू बकर जी सिद्दीक़ जी खिलाफत 28 साल हुई, पर साईं जिन जे मीलाद जो जुलूस कोन कढियो वियो। हज़रत उमर जी खिलाफत 12 साल 10 साल हुई, पर साईं जिन जो मीलाद जो जुलूस कंहिं क़िस्म जो कोन कढियो वियो। हज़रत उस्मान जी खिलाफत 12 साल हुई, पर साईं जिन जे मीलाद जो जुलूस कोन कढियो वियो। हज़रत अली साईं जी खिलाफत 5 साल हुई, पर साईं जिन जे मीलाद जो जुलूस कंहिं क़िस्म जो कोन कढियो वियो। हज़रत हसन जी खिलाफत 5-6 महीना हुई, अधु साल हुई, पर साईं जिन जे मीलाद जो जुलूस कंहिं क़िस्म जो कोन कढियो वियो। अमीर मुआविया जी खिलाफत 20 साल हुई, पर साईं जिन जे मीलाद जो जुलूस कंहिं क़िस्म
जिस्म जो कोन कढियो वियो 110 सालन ताईं सहाबा किराम जो दौर हो पर का बि अहिड़ी ॻाल्हि कई जिस्म जो कोन हुई 220 हिजरी ताईं ताबईन जो दौर हो तबा ताबईन जो दौर हो पर साईं जिन जे मीलाद जी का बि ॻाल्हि कई जिस्म जो कोन हुई मूंखे ॿुधाए त जेको कम अहदे रिसालत में कोन थियो अहदे खिलाफत में कोन थियो अहदे सहाबा में कोन थियो अहदे ताबईन में कोन थियो अहदे तबा ताबईन में कोन थियो उहो कम जेकॾहिं हिन दौर में केर माण्हू करे थो त उहो मुसलमान चवण जो लाइक़ु आहे या कोन कीअं माण्हू उनखे तस्लीम करे ये तो बिदअत जो इर्तिकाब करे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हीं जे बारे में फरमायो त इयाकुम वल बिदअ फइनल बिदअत तहदी इलल मासिया व मन यासिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा असां के एड़े मौके ते जुलूस कढणो न आहे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत की ताबेदारी करणी असी चलो उन एकड़े डी में खुशी मलाए को बस को साईं जिन सां असां जो ताल्लुक कोने इहो दीन कीअं थियो दीन त नालो साईं जिन जे सुन्नत की ताबेदारी जो जेके हर वक्त सहाबा किराम जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क में मुब्तला हुंदा हुआ उन जो मेयार ऐं मिस्ताक हकीकी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सच्चा आशिक थी करे ॾेखारियऊं उहे सहाबा किराम हुआ जेके दुश्मनन जे इलाइके में हुंदा हुआ पर साईं जिन जी सुन्नत के मुक़द्दम रखंदा हुआ जेकर केर वात मां गिरा किरी पवंदो हो उनके साफ़ करे खाईंदा हुआ माण्हू उनके टोकींदा हुआ त तव्हां ही छा पिया करियो ही गिरा जेको तव्हां जो मिट्टी में किरी पियो है यो तो खराब थी चुको है उनके खाइण जी केड़ी जरूरत है तवा के खबर कोने त हिते मानू सब सुठा वेठा आइन तवा के दिसंदा त को तवा जे बारे में केड़ो रायो ऐं तबसरो कंदा तदे वो साहबी सगोरो छातो चवे तो आयत को सुन्नत नबी ना ले हाउलाइल हमका मुके मसलो न समझायो मुझे प्यारे नबी जनाब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेकर तवा जो गिरा खाइंदे खाइंदे पट ते किरी पवे त उनके साफ करे खाइंदा करियो शैतान जरा उनके न छड़ींदा करियो गिरा के साफ करे खाइण मुझे नबी जी सुन्नत आए आऊं कहे भी बेवकूफन जे करे पान सगोरन जी सुन्नत के छड़ण ला तैयार करियो सुभान अल्लाह मैदान जंग में हुंदा हुआ तदे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतन के पिया आजमाइंदा हुआ जेकदे हजरत ओस्मान बिन अफ्फान साईं जिन जो नाची है ब न्याणियों साईं जिन जो उन जे घर जे अंदर आइन पेरी न्याणी हजरत रुकैया हुई जेका वफात करे वई को वरी साईं जिन उन के बी न्याणी उम्मे कुलसूम उहा निकाह जे अंदर दी नहीं ओ उहा बेचारी वफात करे वई तदे साईं जिन फरमायो त ओस्मान मुके एडो प्यारो आए जेकर मुजो 40 धीरो हुजन हा वफात कंदी वजन हा आ हुतबे जे पुछा ओस्मान के दींदो वना यो हजरत ओस्मान हो वो जने 6 हिजरी के अंदर सुलह हुदैबिया के मौके ते जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निमाइंदो बनजी करे कुरैश मक्का सा गालान आयो तदे हजरत ओस्मान जी जेका गोड हुई उहा अद भूखे ते बदल हुई किथे बदल अद भूखे सलवार पाइण जो या गोड बदल जो सही माना में तरीको केड़ो है तो वो टिणीन का मथे हुजे टिणीन का पा हेच पाए छडियो कोजड़ो करे शहर जे गचिन जी बुआरी पिया दियो इयो तरीको इस्लामी ना है आई जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह जल्ल जलालहू एड़े शख्स के लानत कई है जो को पंजी गोड या पंजी सलवार टिणीन का हेच रखे तो आई क़यामत के दी वो हिस्सो जहन्नम की बाई में सड़दो भले केड़ो मुतकी हो केड़ो नमाजी हो केड़ो दरवेश हो पर आखिर जो तरीको साईं जिन समझायो असा के उन्हीं ते हलणो हजरत ओस्मान बेचारे पंजी गोड उते बदी वी अध भूखी ते को जडे मक्के जे अंदर आयो 6 हिजरी जी गाल है अवा के पतो है त 6 हिजरी जे अंदर अजा मक्को फतह कोन थे हो मुसलमानन जे हवाले कोन हो कुरैश मक्का जे हवाले हो कुरैश मक्का बुत परस्त हुआ मुशरिक हुआ सख्त मानू हुआ को जडे हजरत ओस्मान के दिठऊ त उन जी गोड मथे बदी पई है तदे सोट हो जो उन वक्त में या मुशरिक हो उन ओस्मान के चयो त मियां ओस्मान तो के खबर है त हिया शे हिते वडो जुर्म है तो के खबर है जेकर असा जो सरदार तो के दिसंदो तो उन जी गोड मथे बदी पई आए तो उन के कावड़ इंदी को तो के थी सके तो सजा देई विजे तदे हजरत ओस्मान अब्बा ने के समझायो जी मुजा प्यारा सोट तू इन गाल जो फिक्र न कर तो के खबर है त मुझे प्यारे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त गोड मथे
वधंदा करियो। हाकज़ा इज़रत साहिबी यानी अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मु साईं जिन के खुद ॾिठो त साईं जिन जी इज़ार मुबारक अध बुकीअ ते बदल हुई, अध बुकीअ ते गोल बदण इहा साईं जिन जी सुन्नत आहे। ऐं हिननि जे तरफ़ तुंहिंजे सरदार जे तरफ़ खां मार बर्दाश्त करे सघां थो, मौत खे बि क़बूल करे सघां थो, पर साईं जिन जी सुन्नत खे छॾण लाइ तयारु करे सघां। ये उहे उहा माण्हू हुआ जिन खे इश्क अची करे बनियो थे, जेके जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हिकिड़े मिंट जे लाइ उहे ख़त्म करण जे लाइ तयारु कोन हुआ। भले हालत अमन में हुजनि, हालत जंग में हुजनि, हज़र में हुजनि, सफ़र में हुजनि, शहर में हुजनि, ॿाहिरि जे अंदरि हुजनि, रुख़सत जी हालत हुजे, अज़ीमत जी हालत हुजे, पर उन्हनि जो तरीक़ो इहो हो त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो हुकुम ऐं मोहब्बत सभिनी खां अॻु में रखी। अॼु त मोहब्बत जी छलो ॻाल्हि, अमल कंहिं क़िस्म जो कोन्हे। हज़रत अब्दुल्लाह बिन हुज़ाफ़ा, हज़रत उमर जो ज़मानो आहे, दौरे खिलाफत अमीरुल मोमिनीन उमर जो आहे। अब्दुल्लाह बिन हुज़ाफ़ा नबी जो सहाबी आहे, उनखे रूमीन गिरफ़्तार कयो आहे। हाँ अव्हांखे पतो आहे त जेकॾहिं के मुसलमान के दुश्मन गिरफ़्तार करे वठे त उन्हनि खे त भाई हुयूं, उहे उन सां हशर कहिड़ो छॾाईंदा हुआ। तॾहिं शाह रूम जेको उन वक़्त में ईसाई हो, उन अची करे अब्दुल्ला खे चयो त मियां हाणे त तूं गिरफ़्तार थी पियो आहीं, असीं तोखे मारे बि सघूं था, पर असीं तोखे मारियूं कोन था। तोखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि था चऊं त तूं मोहम्मद वारो दीन छॾे मूं वारो दीन इख्तियार कर। संदसि दीन हो ईसाईत्व आहे। तॾहिं हज़रत अब्दुल्ला बिन हुज़ाफ़ा जवाब ॾेई छॾियो त आऊं तुंहिंजो दीन क़बूल करण लाइ तयारु कोन आहियां। चई मियां आऊं तोखे पेशकश थो करियां, आऊं छलो तोखे इहा दावत कोन थो ॾियां। तोखे ख़बर आहे त जेकर तूं असां वारो दीन इख्तियार कंदे त पूरी अधु हुकूमत जो तोखे ॾियां थो ऐं पंहिंजी नियाणी जो संग बि तोखे ॾियां। इहा पेशकश मामूली हुई। जेकर असांखे केरु पेशकश करे थो, असांखे कंहिं बि अहिड़ी शइ जी ऑफर करे थो, इन खां मामूली शइ हुजे तॾहिं बि असीं पंहिंजो ईमान विकिणी छॾींदा आहियूं। अॼु असांजे ईमान जो हाल बि इहो पतो, छलो करो ॿ डालडा जा दॿा ॾेई छॾे, अटे जा ॿ कटा ॾेई छॾे त असीं मौलवियुनि खां फिरी वरी वॾेर जा थी वेंदा आहियूं। युस्बिहु मोमिन व युमसी काफ़िर, हालत इहा लॻी पई आहे। सुबुह जो मोमिना माण्हू त शाम जो वरी काफ़िर थी वियो। ईमान बचाइण असांजो मुश्किल थी वियो आहे। तॾहिं उन सहाबी सॻोरे छा चयो? चई बादशाह तूं अधु हुकूमत जो ॾींहुं तो, ये मुंहिंजे हथ ते 7 हुकूमतूं तूं रखी छॾ, तो वारियूं नियाणियूं सभु मुंहिंजे हथ ते रखी छॾ, ऐं उन्हनि सभिनी खे ठुकराए छॾींदुसि, पर नबी जे दीन खे ठुकराइण जे लाइ तयारु कोन। उहो सहाबी हो जेको साहबा जी पेशकश खे रद्द करे। तॾहिं बादशाह खे कावड़ आहे, रूम जे बादशाह के कावड़ आहे। तॾहिं चयईं त हिन माण्हूअ खे वठी वञो, हिन खे ॿधो, पोइ हुननि ते तीरनि जो वसकारो कयो। हेॾां होॾां तीर हणो त डपु थियसि, पर ज़रो डपु कोन थियो। उहो मोहम्मद मुस्तफ़ा जो साहबी, उहो हुनजो शागिर्द। पोइ वरी चयईं त हाणे तेल जी देग गरम करियो, तेल जी देग गरम करे पोइ हिन खे विझो अंदरि, विझिजो न आई न समझ, हिन खे मथां जले बीजो, छो त हिन खे हिसाइण मक़सद हो, भड़काइण मक़सद हो। देग तेल जी गरम कयूं सफ़ा, जॾहिं पची पई तॾहिं हुन सहाबी सॻोरे खे वठी आया। पोइ अंदरि जॾहिं विधोसि ते तॾहिं हुनजे अखियुनि मां लुड़क किरी रुई पियो। बादशाह ॾिठो त हाणे हमरा डरो थी वियो, हाणे मूं वारी ॻाल्हि क़बूल कंदो। तॾहिं वरी हुनखे कन में चई हाणे छा थो चवे, मोहम्मद वारो दीन छॾींदो या न? चई न। चई पोइ तूं रुए पियो? चई रुआ इन जे करे पियो त अॼु नबी जी मोहब्बत जो इम्तिहान जो ॾींहुं आहे। अल्लाह जल जलालहू अॼु मुंहिंजे सीने जे अंदरि हिकिड़ी जान रखी आहे, उहा आऊं नबीअ जे नाले ते क़ुर्बान करियां पियो। मूंखे अफ़सोस इहो आहे त अल्लाह जल जलालहू मुंहिंजे हिन सीने जे अंदरि 100 जानूं छो कोन रखियूं। जेकर अॼु 100 जानूं मुंहिंजे सीने में रखी हा तॾहिं बि अॼु आऊं नबीअ जे दीन तां क़ुर्बान करियां। इहो हो इश्क़। सूलीअ ते हूंदा हुआ, फासिन ते हूंदा हुआ, दुश्मननि जे चंबे में हूंदा हुआ, पर साईं जिन सां मोहब्बत ख़त्म करण जी ॻाल्हि ई कोन हुई। जीअं पोइ तीअं वधंदो, ईमान उन्हनि जो वधंदो,
इंज़िल मा अमरक अल्लाहु फनहनु मअक वल्लाहि ला नक़ूलु कमा क़ालत बनु इस्राईल ले मूसा इज़हब अंत व रब्बुका फ़क़ातिला इन्ना हाहुना काहिदून वलाकिन इज़हब अंत व रब्बुका फ़क़ातिला इन्ना मअकुमा मुक़ातिलून नहनु नुक़ातिलु अन यमीनिका व अन शिमालिका व बैन यदैका व खल्फिका। अज असांजी पोजीशन इहा जो को असी मुसलमान सब पाण में विड़िया पिया फिरके वारियत के वर चढ़ी विया पोइ अवांखे ख़बर आहे त फिरके वारियत मां फ़ाइदो केर पियो अचे। हे तव्हांजा जेके बेरेलवी मौलवी आहिनि न वॾा इहे ख़ुदि मना कंदा आहिनि त बाबा अहिड़ा जुलूस न कढो जंहिंमें माण्हुनि जी दिल आज़ारी थिए, अहिड़ा जुलूस न कढो जंहिंमें फुज़ूल ख़र्च थिए, जंहिंमें रस्तनि खे रोक थिए। पर माण्हू मञनि कोन, न को शिया पंहिंजे अॻुवाणनि जी ॻाल्हि मञनि, न को बेरेलवी पंहिंजे मौलवी जी ॻाल्हि मञनि। हाणे विच में इहा कहिड़ी लाबी आई आहे जेका ख़िलाफ़ सुन्नत कम करे, जेका ख़िलाफ़ इस्लाम कम करे। आखिर असां बि मौलवी आहियूं, उलमा देवबंद जो वॾो मक़ाम आहे, बेरेलवी मौलवी आहिनि उन्हनि में, असां में ऐं उन्हनि में फ़र्क़ु सिर्फ़ु या जो आहे। हो चवंदा आहिनि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, चवंदा आहिनि कोन चवंदा आहिनि? बांग में चवन, निमाज़ में चवन, फलाने में चवन, हर जगह असां वटि बि इहो सलाम आहे, पर इहो सलाम हर जगह ते कोन चइबो, साईं जिन जे रोज़े मुबारक ते चइबो। अहिड़े नमूने सां चइबो जेको हुसैन अहमद मदनी चयो, देवबंदी जो वॾे में वॾो आलिम जेको शेखुल अरब वल अजम सैयद हुसैन अहमद मदनी जेको वॾे में वॾो मुहद्दिस हो, जंहिं 17 साल हरम शरीफ जे अंदर बुखारी शरीफ जो दर्स ॾिनो। जॾहिं साईं जिन जे रोज़े ते आयो तॾहिं साईं जिन जे दरबार ते सलाम पेश कयईं, चई अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह। तॾहिं अंदरां ग़ैबी जवाब मिलियो, व अलैकुम सलाम या वलदी, ऐं मुंहिंजा बच्चा तोते बि सलामत। सलाम अहिड़ो तो पेश करियो न, हर जगह ते इहो सलाम आहे को? चलो ठीकु आहे, असां तव्हांजी ॻाल्हि मञीसीं, तव्हां हर जगह ते सलाम था चओ, असांजो बहस कोन्हे, ज़िद कोन्हे। असीं चवंदा लब्बैक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां त जान कुर्बान। हो चवंदा यार हाणे छलो फ़र्क़ु या जो, या जे इख़्तिलाफ़ जे करे असां मां दुश्मन फ़ाइदो पिया वठनि। फ्रांस जो हिकिड़ो कमीनू सदर असांजे नबीअ जे शान में गुस्ताखी करे वियो, पोइ उनजो मुजरिम केरु आहे? असीं मुसलमान पाण में जेकॾहिं हिन ॻाल्हि ते विढ़ंदासीं त पोइ यहूदियुनि खे मौक़ो पियो मिले, ईसाइयुनि खे मौक़ो पियो मिले। उहो फ्रांस जो बलदुज़्ज़िना सदर जेको हराम जो ॿार आहे, उन जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खाको छाए करे उनखे दीवारनि ते आवेदा कयो, सरकारी इमारत में। जेकॾहिं फ्रांस जो को हिकिड़ो आम माण्हू इहो कमु करे त अञा उनजी मज़म्मत कई वञे ऐं फ्रांस जे सदर खे उनजो इतला कयो वञे, पर बाक़ाइदे सरकारी सतह ते उन जो कम इहो कम इन जे करे कयो हो, हाजी तैयब वेठो आहे, इहो कम इन जे करे कयो हो त फ्रांस जे यूनिवर्सिटी में हिकिड़ो प्रोफेसर आयो जेको कमीनू प्रोफेसर हो, जंहिं अची करे हिकिड़ो कार्टून शाया कयो। पोइ उन कार्टून खे उन बोर्ड ते लॻाई, पोइ वरी चयईं त ही मोहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल-अयाज़ु बिल्लाह, ही मोहम्मद जो पुटु। हाणे मूंखे ॿुधाए, यूनिवर्सिटी हुई, हुन में त हर क़िस्म जा तालिब हुआ, ईसाई हुआ, मुसलमान हुआ, यहूदी हुआ। पोइ चीचन हिकिड़ो मुसलमान, ग़रीब मुसलमान, चीचनी आया मुसलमान कहिड़ा सादा सूदा, पर अल्लाह जल जलालहू हुनखे ईमान एॾो मज़बूत ॾिनो जेको उहो वीचारो बर्दाश्त करे कोन सघियो। फौरन उन यूनिवर्सिटी वारे प्रोफेसर जो सर कलम करे ढक सां ईमानी पंहिंजे गैरत जो सबूत ॾिनो। मूंखे यकीन आहे त अल्लाह जल जलालहू उन शख्स खे जन्नत जे अंदरि दाख़िल कंदो। उन तालिबुल इल्म जो अहिड़ो जज़्बो हो। हाणे फ्रांस जो सदर उहो बदिलो पियो वठे पंहिंजे प्रोफेसर, उनखे कोन चयईं त तो इहा ग़लीज़ हरकत छो कई। ॼणो मुसलमाननि जे जज़्बात खे मजरूह करण जे लाइ उन पाण सबूरनि जा खाका शाए करे पोइ उनखे सरकारी इमारतुनि ते तहवीज़ कया आहिनि। मूं अॻे ई मुज़ाहिरे जे अंदरि बि वाइस करे ॿुधायो त हीउ कमु कंहिं हलाली ॿार जो कोन हूंदो आहे। हीउ 15 सालनि जो हो, तॾहिं हिन पंहिंजी माउ सां ज़िना कई।
हे जेके उक़बा बिन अबी मुईत जी औलाद आहिनि हे उहे माण्हू आहिनि जिन खे क़ुरान ख़ुदि चयो ओ तिल्लिम बैद ज़ालिक ज़नीम। पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे इख़्तिलाफ़नि जे करे हे असांजा ईसाई ऐं यहूदी मुखालिफ़ इहे असांजे नबीअ जी इज़त ते हमिलो पिया कनि। अॼु आउं उन्हनि ॿाहिरनि खे दरख़्वास्त करियां थो त जेके बि इख़्तिलाफ़नि सभु मिटायो, इख़्तिलाफ़नि सभिनी खे ख़तमु करे सभु हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थियो त इन्हनि यहूदियुनि ईसाईन सां जंग करियूं ऐं इंशाअल्लाह जॾहिं असां सभु हिकिड़े मैदान ते हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थींदासीं नामूस रिसालत जे उनवान सां, ख़त्म नबूवत जे उनवान सां, त इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे त असीं इन्हनि ज़ालिमनि खे उन्हनि जे अंजाम ताईं पहुचायूं। या असांखे त ईमानी गैरत ॾेखारणी आहे। उन वक़्त में दुश्मन असां मां फ़ाइदो पिया वठनि असांजे हिननि महज़ बाहमी इख़्तिलाफ़ात जे करे। अक़ीदे जी जंग पंहिंजी आहे। असांजे क़ाइद हज़रत मौलाना फज़लुर रहमान सभिनी पार्टियुनि खे गॾियो, छाजे लाइ गॾियो? शाह आवेश नूरानी वेठो आहे, साजिद नक़वी वेठो आहे, अल्लामा साजिद मीर वेठो आहे, आयो सम्झ, जमात इस्लामी वारा वेठा आहिनि। जेके बि पार्टियूं आहिनि सभिनी खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु छाजे लाइ कई? तव्हां त असीं अंग्रेज़नि खे पागल हणी सघूं। असांजो वॾो दुश्मन उहो आहे। वलक़द युजाउ इला ज़वील अहक़ाक़। जॾहिं हिंदुस्तान मुत्तहिद हिंदुस्तान हो, अंग्रेज़नि जी हुकूमत हुई, अंग्रेज़नि जी हुकूमत के अंदरि असां सां गॾु वाणिया हुआ। कांग्रेस जो जेको सदर हो उहो वाणियुनि जो हो। असांजा मौलवी सभु हुन सां गॾु हुआ। वाणियुनि सां असां इत्याद इन जे करे कयोसीं त वॾे दुश्मन खे मारण जे लाइ नंढनि दुश्मन सां छा करणो पए। असांजो अक़ीदे जे लिहाज़ सां इख़्तिलाफ़ आहे, इहो मामूली इख़्तिलाफ़ आहे, इहो दर्स ऐं तदरीस जे लिहाज़ सां इख़्तिलाफ़ आहे। इन जे करे सभिनी प्रोग्रामनि खे सभिनी इख़्तिलाफ़ात खे विसारे करे अॼु हिन ॻाल्हि जो ऐलान करियो त असांजो दुश्मन यहूद आहे, नसारा आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वल नसारा औलिया। ए ईमान वारो यहूदी ऐं ईसाईन खे कॾहिं बि पंहिंजो दोस्त न बनायो। उहे हिक ॿिए में दोस्त थी सघनि था पर तव्हां मुस्लमाननि जा ख़ैर खां नथा थी सघनि। अॼु सभु गॾिजी करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते उन्हनि यहूदी ऐं ईसाईन खे ॿुधायूं त असां में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। नबीअ जे शान में जेकर गुस्ताखी कंदा त तव्हां सां असीं मुक़ाबिलो कंदासीं इंशाअल्लाह। लक़द आतैनाक अला ज़ालिक उहूदन व मवासीक अला समअ व ताअ वला इन सिरत हत्ता तातिय बरकल गमाद लनसीरन मअक फवल्लज़ी बअसक बिल हक़ लव इस्तअरस्त बिना हाज़ल बहर लखुज़नाहु वमा तखल्लफ मिन्ना वाहिद वमा नकरहु अन नल्का अदुवना इन्ना लसब्रुन इंदल हरबे व सिद्कुन इंदल लिका। कोई सहाबा किराम जी जमात हुई जेके हर वक्त साईं जिन जे अॻियां पंहिंजी जान खे पेश अची करे कयूं। जॾहिं बदर जो मैदान हो, जॾहिं 3 हिजरी जे अंदरि साईं जिन सां गॾु सहाबा किराम थोरा हुआ, दुश्मन जो तादाद वधीक हो, दुश्मन ताक़तवर हुआ, मुस्लमान गरीब हुआ, तॾहिं साईं जिन उन्हनि खां पुछियो त तव्हां हलो था असां सां गॾिजी या कोन हलो? बदर जे मैदान में लड़ाई करणी आहे, दुश्मन ताक़तवर आहे। तॾहिं हिकिड़ो सहाबी उथी बीठो, सभिनी जे तरफ़ खां जवाब ॾिनई, साईं तव्हां असांजी ॻाल्हि ॿुधण ऐं तव्हांजी ॻाल्हि ते अमल करण जो असां पको पह करे चुका आहियूं। भले इन सिरत हत्ता तातिय बरकल गमाद। ही त बदर जो मैदान आहे जेको असांखे वेझो आहे, पर जेकर तव्हां बरकुल गमाद ताईं वठी हलंदा तॾहिं तव्हां सां गॾु हलंदासीं। फवल्लज़ी बअसक बिल हक़ लव इस्तअरस्त बिना हाज़ल बहर। कसम आहे उन ज़ात जो जंहिं तव्हांखे हक़ सां गॾु मबूस फरमायो। जेकर तव्हां असांखे समुंड में पुॼण जो हुकुम कंदा असीं पुॼंदासीं। मा तखल्लफ मिन्ना वाहिद। असां मां केरु पोइते कोन हटंदो। इन्ना लसब्रुन इंदल हरबे। लड़ाई वारे वक़्त जे अंदरि असीं सबर करण वारा माण्हू आहियूं। व सिद्कुन इंदल लिका। दुश्मननि सां जंग वारे वक़्त में असां मज़बूत माण्हू आहियूं। वमा नकरहु अन नल्का अदुवना। दुश्मननि सां जंग करण असांखे बार कंहिं क़िस्म जो कोन्हे। फला अल्लाह युरीक मा बिही अन तुक़िर ऐनैक फसिर बिना अला बरकतिल्लाह। तव्हां अल्लाह जो नालो वठी करे असांखे वठी हलो। थी सघे थो त रब्बुल आलमीन तव्हां असां ग़रीबनि मां तव्हांखे उहो कमु वठी ॾेखारे जेके ॾिसी करे तव्हांजूं अखियूं थधियूं थींदियूं।
उहे सहाबा किराम हुआ जिन पंहिंजी जान साईं जिन जे अॻियां पेश करे छॾी त हाणे जिॾां खपे ओॾां वठी हलो हथियार अगरचे कोन्हे तीर असां वटि कोन्हे तलवारूं असां वटि कोन्हे नेज़ा असां वटि कोन्हे ज़िरऊं असां वटि कोन्हे खुद असां वटि कोन्हे आलात हर्ब असां वटि कोन्हे असीं न हथा आहियूं असां जी हालत अहिड़ी आहे जेको हथनि जे अंदरि डंडा ऐं बोबाटा खणी वेठा आहियूं दुश्मन ताक़तवर आहे तइदाद जे लिहाज़ सां वधीक आहे पर वमा नुक़ातिलहुम बिअददिन वला बिकसरतिन वला बिक़ुव्वतिन वलाकिन नुक़ातिलहुम इल्ला बिहाज़ा दीन अल्लज़ी अकरमनल्लाहु बिही। हाणे इन ॻाल्हि खे महसूस न कजो त जेकर असां मुस्लमान सभु गॾिजी करे हिननि दुश्मननि सां विढ़ंदासीं त पोइ असांजी कुवत केतिरी आहे न अल्लाह से फरमाए थो ठलो मैदान ते अचणु अवां जो कमु आहे हिननि ज़ालिमनि खे पादर हणणु इहो मुंहिंजो पंहिंजो कमु आहे। या ताकत ॾियण वारो केरु आहे अल्लाह जी ज़ात आहे असांजे हथनि में छा आहे कुझु बि कोन्हे असीं कमज़ोर अची करे बणिजूं था पर मुंहिंजे रब्बुल आलमीन जी जेका ज़ात आहे उहा ताक़त वारी आहे। जॾहिं जंग मूता लॻी उन वक़्त जे अंदरि साईं जिन 3000 सहाबा किराम रवाना कया आहिनि मदीने खां उहो मूता जो मैदान शाम जे अंदरि आहे जेको उर्दन शहर जे अंदरि आहे। जॾहिं आऊं गुज़िरियल साल अरबनि जे मुल्कनि जे दौरे ते वियुसि तॾहिं उहो मैदान मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो कसम आहे ख़ुदा जो अखियुनि मां लुड़कंदी पिया जंहिंजे अंदर हज़रत अब्दुल्ला इब्न रवा उन जी क़बर हुई हज़रत ज़ैद इब्न हारिस जी क़बर हुई हज़रत जाफर बिन अबी तालिब जी क़बर हुई हज़रत अली जो बा जंहिंजे अंदर हारिस बिन उमैर जी क़बर हुई। उहे केतिरा सहाबी उन जे अंदर मैदान जे अंदर दफन थियल हुआ मदीने खां आया हुआ। तव्हांखे ख़बर आहे त 3000 सहाबा 2 लखनि फौजनि जो मुक़ाबिलो छा करे सघे कहिड़ो मुक़ाबिलो करे। पोइ जॾहिं मूता खां अॻु में मकाने मान जे अंदरि हिकिड़ो शहर आहे उते अची करे बीठा आहिनि उन्हनि खे ख़बर पई आहे त असां सां ईसाई जेके मुक़ाबिले में आहिनि उन्हनि जो तइदाद 2 लख आहे। पोइ उन्हनि चयो त हाणे हिते बीह करे पाण में मशवरो करियूं त छा पाके करणु घुरिजे अॻिते वधणु घुरिजे या साईं जिन खे इतला करणु घुरिजे वरी साईं जिन खां मज़ीद मदद घुराइणु घुरिजे पहिरीं मशवरो करियो त असांखे छा करणु घुरिजे। सबके पंहिंजी राय पेश कई। उन वक्त में हज़रत अब्दुल्ला इब्न रवा इहो उहो सहाबी हो जेको 6 हिजरी जे अंदरि जेको जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उम्रतुल क़ज़ा करण आया पे उन वक्त जे अंदरि हज़रत अब्दुल्ला इब्न रवा हरम पाक जे अंदरि मुशरिकीन मक्का खे ललकारे करे चयो त अल यौम नज़रिबुकुम अला तंज़ीलही खल्लू बनिल कुफार अन सबीलही अल यौम नज़रिबुकुम अला तंज़ीलही ज़रब युज़िलुल हाम अन मक़ीलही व युज़हिलल खलील अन खलीलही। अब्दुल्ला इब्न रवा उन वक्त जे अंदरि चयो त तव्हां कहिड़ी ॻाल्हि जो मशवरो पिया करियो जे इन ॻाल्हि ते करियूं पिया त असां वटि तइदाद आहे कोन असां वटि ताक़त आहे कोन असां वटि कसरत आहे कोन दुश्मन ताक़तवर आहे उन सां मुक़ाबिलो करियूं। तॾहिं बुखारी शरीफ़ जे अंदरि इहे अल्फाज़ आहिनि हज़रत अब्दुल्ला जवाब ॾिनो चई वल्लाहि इन्नल लती तकरहून लिल्लती खरजतुम इयाहा ततलबून शहादा व मा नुक़ातिलुन नास बिअददिन वला बिक़ुव्वतिन वला बिकसरतिन वलाकिन नुक़ातिलहुम इल्ला बिहाज़ा दीन अल्लज़ी अकरमनल्लाहु बिही फंतलिकू फमा हिय इल्ला इहदल हुस्नयैन इम्मा ज़ुहूर व इम्मा शहादा। चई कहिड़ी मुंझ में तव्हां रहियो पिया आहियो तव्हां हिन खां अॻु में बदर जो मैदान खटियो हो उहद जो मैदान खटियो हो खंदक जो मैदान खटियो हो ग़ज़वा बनुल मुस्तलक खटियो हो ग़ज़वा मुरैसी खटियो हो। तव्हां छा था सम्झो त तव्हां पंहिंजी ताक़त के बलबूते ते खटियो हो न तव्हांजो तइदाद थोरो हो कुझु बि कोन हुआ तव्हां अल्लाह जी ज़ात ते भरोसो करे खटियो हो। अॼु बि तव्हां अल्लाह जी ज़ात ते भरोसो करे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते हली करे जेकर तव्हां मैदान ते निकिरंदा त इंशाअल्लाह मूंखे यकीन आहे त अल्लाह जल जलालहू पाके कामयाबी नसीब कंदो। ये केरु हुआ ये सहाबा किराम हुआ जेके थोरा हुंदा हुआ पर चवंदा हुआ त असां पंहिंजे ताक़त सां कोन आया आहियूं अकरमनल्लाहु बिही इल्ला बिहाज़ा दीन अल्लाह से हिन दीन जे करे असांखे इज़त ॾिनी आहे हिन दीन जे करे हिन क़ुरान जे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे असीं हिते मैदान जे अंदरि आया आहियूं। जेकर असीं वेंदासीं असांखे यकीन आहे त 2 खूबियुनि मां असांखे हिकिड़ी खूबी ज़रूरु मिलंदी या दुश्मन जे इलाइक़े खे फतह कंदासीं ॿियो त न त कम से कम असांखे शहादत ज़रूरु उहे माण्हू शहादत जा मुतमनी
मुझे चवण जो मकसद इहो आहे त अॼु मुसलमाननि जो हींअर वक़्तु न आहे जेको असीं इख़्तिलाफ़ करियूं। सभिनी इख़्तिलाफ़ात खे विसारे करे का बि फ़िरके वारियत खे हवा ॾियण जे बजाए वधीक सुठो कमु इहो आहे त असां जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हली करे साईं जिन जी इज़त ऐं नामूस जा मुहाफ़िज़ अची करे थियूं। जेकॾहिं असां सुन्नत जी ताबेदारी कंदासीं तॾहिं वञी करे असां साईं जिन जे इज़त ऐं नामूस ते हमले करण वारनि सां मुक़ाबिलो करे सघंदासीं। ये तो ख़त्म नबूवत जा मसला हुआ, अज़मत सहाबा जा मसला हुआ, जिन जे लाइ सहाबा किराम, जिन जे लाइ उलमाए किराम कुर्बानी अची करे पेश कई। शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह 300 साल अंग्रेजन सां जिहाद करण वारा हुआ, उन जो बुनियाद उन अची करे विधो, तॾहिं ही मदरसा अची करे कायम थिया। उलमाए देवबंद मदरसा कायम कया। अवांखे ख़बर आहे छाजे लाइ कायम कया? 1857 जे अंदर तहरीक आज़ादी थी, पोइ उन में केतिरा वीचारा मुसलमान शहीद थिया। अंग्रेजनि केतिरनि हज़ारनि उलमान खे फांसी ते चाढ़ियो। उन्हनि मुक़ाबिलो कयो अंग्रेजनि सां। उन्हनि जो मक़सदु इहो हो त इन्हनि खे ख़तमु करियूं। ही फरंगी जेको साम्राज्य आहे इन खे असांजे इन मुल्क मां ख़तमु करियूं। पोइ हिंदू ऐं मुसलमान सभु गॾिजी करे हिते हुकूमत कनि। मनसूबो इहो। पोइ उलमाए देवबंद मैदान जे अंदरि आया। पोइ 1857 जे अंदरि केतिरा हज़ारे उलमा उन्हनि खे फांसी ते चाढ़ियो वियो। पोइ फांसी घाटनि जे अंदरि जॻह बि कोन बची। पोइ उन्हनि वीचारनि जा लाश वणनि ते टंगिया पिया हूंदा हुआ, रस्तनि ते टंगिया पिया हूंदा हुआ। पोइ अंग्रेज़ चालबाज़ हो वॾो, उन ॾिठो त हाणे हिननि जा मुड़ुस मरी विया आहिनि। पोइ माईअनि खां फेरो कयूं। पोइ माईअनि खे चयूं त तव्हांजा जेके बच्चा आहिनि उहे असांजे हवाले कयो। असां उन्हनि खे तइलीम ॾींदासीं, राइश ॾींदासीं, खाधो ॾींदासीं, असां उन्हनि खे कपिड़ो ॾींदासीं। पोइ जीअं इन्हनि जे पे जेके हुआ उहे त असां सां विड़िया पे, पर हुननि खे असां पंहिंजो बनाए करे हुननि खे असां नौकरी ते चाढ़ींदासीं। पोइ उहो तव्हांखे ख़र्चो आणे ॾींदा, उन मां तव्हांजो घर वञी करे हलंदो। या के पेशकश कई? अंग्रेज। केते पेशकश कई? उन्हनि बच्चन के। नारे तकबीर। अब मौलवी असदुल्लाह जी हो, मौलाना असदुल्लाह, उन जो असीं शुक्रिया अदा करियूं था। जुए जे अंदरि अचण ते असां उनखे मुबारकबाद पेश करियां तव्हां सभिनी जे तरफ़ खां। साईं मूं ॻाल्हि पे कई तेरा मौलवी असदुल्लाह। अंग्रेज जेको हो वो फितने अंगेज हो, शर अंगेज हो। उन जेके भी मुजाहिद असांजा शहीद थिया उन्हनि जे बच्चनि ते उन मेहनती कई। असां मदरसे जो बुनियाद छो रखियोसीं? वो इन जे करे रखियोसीं। अंग्रेज जी साज़िश इहा हुई त हिननि बच्चनि खे असीं सरकारी मुलाज़िम बणायूं, असां पंहिंजी हुकूमत में उनखे शामिल कंदासीं। इहो ई त आऊं सूर पिचिया पियो, तव्हांखे दर्द ॿुधायां पियो त असांजे मुसलमान जेके नौकरी ते चढ़ियल आहिनि उहे सभु हींअर अंग्रेजी जी बूट पालिश पिया कनि। उहे सम्झनि कोन था हिन ॻाल्हि खे। पोइ हाणे ज़ाहिर आहे त अंग्रेज पंहिंजो प्रोग्राम पेश करे वियो। हाणे इहा ॻाल्हि अहिड़ी हुई जेका उन्हनि बच्चनि जे जेका पे हुआ, जेके अल्लाह जे रस्ते में शहीद थिया, जेके उलमा हुआ उन रस्ते में शहीद थिया, त हाणे इहा ॻाल्हि खिलाफ़ अची करे बणिजे थी। इन जे करे हज़रत शाह अब्दुल अजीज देहलवी रहमतुल्लाह अलैह उहो उथी करे उन्हनि बच्चनि खे चयईं, उन जे मान खे ख़िताब करे चयईं त तव्हां हिननि बच्चनि खे असां वटि छॾियो। हिननि बच्चनि खे असां पढ़ाईंदासीं, उन्हनि खे तइलीम ॾींदासीं, खाधो बि ॾींदासीं, उन्हनि खे कपिड़ो बि ॾींदासीं, पिनी करे असां उन्हनि खे खाराईंदासीं। पोइ असां उन्हनि खे ईअं मुजाहिद बनाईंदासीं जीअं हिननि जा ॿिए मुजाहिद। सरकारी मुलाज़िमत जी ॻाल्हि कोन्हे, उन्हनि जा ॿिए जीअं मुजाहिद हुआ तीअं असां उन्हनि खे मुजाहिद बनाईंदासीं। चुनाचे मदरसनि जो बुनियाद इन जे करे रखियो। अॼु हे जेके बि मदरसे में बच्चा पढ़नि पिया उन्हनि जो मक़सदु इहो आहे त असीं नबीअ जे दीन जे सां जेको दुश्मनी करे थो उन सां असीं जंग कयूं। जेकर मदरसा न हुजनि हा त माफ़ कजो, उलमाए देवबंद न हुजनि हा त हे ख़बर न अलाए छा छा करे विझनि हा जेके यहूद ऐं नसारा कनि पिया। ये मदरसनि जी बरकत आहे, ये उलमाए देवबंद जो दाबो आहे जंहिंजे करे हिननि खे जुरत कोन्हे। न त कसम आहे ख़ुदा जो ही त फिरांसो, पर तव्हांजे पाकिस्तान जे अंदरि बि अहिड़ा हे खाका शाए कनि। पर जेसि ताईं उलमाए देवबंद जीअर आहिनि इंशाअल्लाह इन्हनि खे इहा जुरत कोन थींदी
जो है खाका ठाए करे नियर चलो मौलाना फजलुल रहमान आवा साईं घोड़ो आयो आवा जो लाउड बंद थी छा गल या साईं जे वजूद जी बरकत इन जे करे साथ ॾियो उलमाए देवबंद सां साथ ॾियो इंशाअल्लाहुल अज़ीम हींअर वक़्तु आहे उलमाए देवबंद जो साथ ॾींदा इंशाअल्लाह हिन वक़्त जी हिन शइ हिन वक़्तु ज़रूरत आहे तव्हांखे ख़बर कोन्हे त इन्हनि जूं कुर्बानियूं केतिरियूं आहिनि जेकॾहिं अंग्रेज़ खे असांजे हिन मुल्क मां भॼायो हो त उलमाए देवबंद भॼायो हो शामिली जे मैदान जे अंदरि आज़ादी तहरीक जेकॾहिं हलाई त हज़रत मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी हलाई इहो उहो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी आहे जंहिं दारुल देवबंद जो बुनियाद रखियो ऐं इहो तव्हांखे ॿुधाए छॾिया त दारुल देवबंद जो बुनियाद मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रखियो पर उनखे ख़्वाब जे अंदरि साईं जिन जी ज़ियारत कई जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत साईं जिन आंगिर सां इशारो करे फरमायो त मोहम्मद कासिम फलानी जॻह ते जिते ॾाड़ूअ जो वण आहे उते वञी करे तूं मदरसो खोल दारुल देवबंद जे बुनियाद में छलो मोहम्मद कासिम जो हथ कोन्हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ुद जो हथ इन करे हे देवबंदी सच्चा आशिक थे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह शामिली जे मैदान में अंग्रेज जे खिलाफ तहरीक हलाई माल्टा वारे जेलन के शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह भरियो जेको महमूदुल हसन जे नाले सां हो जेको देवबंदी हो जेकॾहिं जेलन के कराची वारे जेलन के आबाद कयो जेकॾहिं इंडिया वारे जेलन के आबाद कयो त मौलाना हुसैन अहमद मदनी कयो जेको अरब जो भी शेख हो जेको अजमी जो भी शेख हो जेकर खत्म नबूवत के मसले ते पंहिंजूं निंजूं फिटायूं पंहिंजा आराम कुर्बान कई जंहिं पंहिंजा मियांवाली वारा जेल भरिया जंहिं सखर वारा जेल भरिया वो अमीर शरीयत सैयद अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह हो जेकर बालाकोट जे पहाड़नि जे अंदरि जबलनि जे अंदरि अॼु बि उहे रत जा निशान मौजूद आहिनि उते जेकर रत वायो त सैयद इस्माइल शहीद देवबंदी वायो सैयद आमद शहीद देवबंदी वायो इहे देवबंद जा मौलवी हुआ जेके पखे पाइखे हक़ जो रस्तो ॾेखारे विया इहे सिर्फ़ इन्ही जे करे पंहिंजूं जानूं पेश कयूं तां त हिन उम्मत जो अक़ीदो सही जेके मामूली माण्हू कोन हुआ शुक्र करियो उलमाए देवबंद जो शुक्र करियो दीनी मदरसनि जो हे आइन तॾहिं तव्हां बता पिया आहियो हे मदरसा आहिनि हे उलमा आहिनि जिन जे करे अव्हांजी इज़त थिए पई जेकर कसम ख़ुदा जो हे मौलवी न हुजनि हा त तव्हां त मांगी क़बरनि जूं मिटी खाई खाई नांग थी वञे उन में जाहिली के दौर में केड़ो फर्क को जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बैसत इन गाल जे ला त थई वकुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार फअनकज़कुम मिनहा साईं जिन जी विलादत का अॻु में क़ुरान नक्शो छिकियो त तव्हां माण्हू बाहि जे खॾे में पिया हुआ मोहम्मद मुस्तफ़ा आयो तव्हांखे छिके करे ॿाहिरि कढियो रसूल जे तरीक़े ते केर आहिनि सम्झो उलमाए देवबंद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलण में असांजी कामयाबी आहे जेकॾहिं उहो तरीक़ो जेको क़ुरान ऐं हदीस खां ॿाहिरि हुजे उन तरीक़े ते हलंदासीं त असांजी नाकामी आहे वमा अलैना